छो असां पंहिंजे ई धरती ते वेही पंहिंजनि ई वसीलनि जे हक़नि जी ॻाल्हि नथा करे सघूं, पंहिंजनि ई नौजवाननि जे शहादतुनि ते नथा ॻाल्हाए सघूं, पंहिंजनि ई गबरू जोधनि जे गुम थियण ते नथा ॻाल्हाए सघूं। को हक़ कोन्हे जंहिं मुल्क में जंहिं रियासत में असांखे इहो हक़ न हुजे त असांखे पंहिंजा बचा मोटाए ॾियो, छो त इहे बचा तव्हां खां सवाल ज़रूर कंदा, वॾा थींदा तव्हां खां सवाल ज़रूर कंदा। ऐं पोइ वरी असां जहिड़ा या असांजा ॿिया जेके अॻुवान आहिनि, जे इनाम सिंधी आहे तहरुक में अचनि था, गोड़ कनि था, ॻाल्हाइनि था त उहे गुम आहिनि, या मां तहरुक में आहियां या ॻाल्हायां थी त मां गुम आहियां। असां में अलाए केतिरा माण्हू आहिनि उहे गुम आहिनि, नौजवान ॻाल्हाइनि था उहे गुम आहिनि या शहीद आहिनि। छो? छाजे लाइ? हीअ धरती असांजी आहे, ही वसीला असांजा आहिनि, ही कारूंजर असांजो आहे, ही जबल असांजा आहिनि, ही बचा असांजा आहिनि। हिन ॿारनि खे ख़बर न आहे त मां हिंदू आहियां, मां मुस्लमान आहियां, सिख आहियां, मां ईसाई आहियां। ही मुस्लमान आहे, हिनखे का ख़बर न आहे त मां मुस्लमान आहियां। हिननि जे घर में गीता आहे, हिन जे घर में क़ुरान आहे, हिननि खे कहिड़ी ख़बर आहे? हिननि खे का ख़बर न आहे। असांजा बचा असांखे मोटाए ॾियो, हीअ वेड़ आख़िरी साह ताईं असांजी रहंदी। कुझु ई ॾींहंनि में असां हिकिड़ो वॾो ऐलान करण वारा आहियूं, उन खां अॻु सुठी ॻाल्हि आहे त असांजा बचा असांखे भराए ॾियो, छो त असां तव्हां जवाब दे भली न हुजो, असां पंहिंजे ईंदड़ टड़ीअ खे जवाब दे आहियूं। उहे असां खां जेरे न त मोए खां पोइ क़बरुनि ते ज़रूरु पुछंदा त असां लाइ छा कयो। जेके नौजवान गुम थियल आहिनि, उन्हनि जूं माऊं भेणूं ज़ालूं जेके बेवा थी चुकियूं आहिनि, उहे असां खां ज़रूरु पुछंदा त तव्हां छा कयो, रोड ते बीठा आहियो, छा तव्हां असां लाइ ॻाल्हायो? ही तहरुक में बीठल नौजवान, इहे असांजा वॾा, ही सीनियर, इहे हिननि खे कुझु थी थो वञे त इहे सवाल हिननि जा बचा कंदा त छा तव्हां असांजे पीउ लाइ ॻाल्हायो? ऐं जेके भेणूं असांजी गुम आहिनि, क़तल थी वियूं आहिनि, या जिन खे मज़हब जा नाला ॾेई करे मज़हब मटाया था वञनि, उन्हनि जूं माऊं बि असांखे सवाल थियूं कनि त छा तव्हां असां लाइ ॻाल्हायो? असां सभिनी लाइ ॻाल्हायूं पिया ऐं ॻाल्हाईंदा रहंदासीं, भले असांखे बीठे हिते ई हुतां फायर अचे हुतां फायर अचे, परवाह न आहे। छो त जिन माण्हुनि वटि हाराइण विञाइण लाइ कुझु न हूंदो आहे न, उनखे डपु न हूंदो आहे। ऐं जिन जो औलाद गुम हुजे, मरी वेंदो आहे त पलिजी वेंदो आहे आसरो, दिलि पलिजी वेंदी आहे, पूरे ईंदा आहियूं, दफ़नाए ईंदा आहियूं, कुल पढ़ंदा आहियूं, टीजो कंदा आहियूं, ॿारो कंदा आहियूं, पर जिन जा गुम थियल आहिनि हिननि खे त ख़बर ई न आहे त किथे आहिनि, हिननि जी हालत छा हूंदी। ऐं जेके जोधा असांजा जेके रड़ वाको था कनि तालीम जे हवाले सां, मार्कुनि जे हवाले सां, अण बराबरी जे हवाले सां, केरु पुछण वारो कोन्हे, केरु बि न। हा असीं सम्झूं था, छो त जेका रियासत आहे, जंहिंजी ज़िम्मेवारी आहे, उनजो जेको बीठी माउ ॿीणी जेका सोॼ वेॻेली माउ हूंदी आहे, उनजो सलूक जेको आहे उहो कहिड़ो आहे?